अखियुनि में थी वेह त आऊं वारे ढकियां, अखियुनि में थी वेह त आऊं वारे ढकियां, तोखे ॾिसे न ॾेह आऊं न पसां की बियो। अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिके पुरखलूस जज़्बनि सां। जी मुंहिंजा साईं, जीअं त गुज़िरियल हफ़्ते असांजो जेको असां प्रोग्राम कयो हो उनजी काफ़ी दोस्तनि जेका असां तारीफ़ कई ऐं ज़ाती तौर ते या SMS कया आहिनि ऐं उन में चयो अथनि बरमला के शयूं रहिजी वयूं हुयूं। त हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजे हिन प्रोग्राम जो थोरो वक़्तु महदूद हूंदो आहे, पर असां कोशिशि कई नसीर साहब ऐं असां गॾिजी नसीर साहब जेके बि हुनजी ज़िंदगी सां लाॻापियल शयूं हुयूं से असां अव्हांजी ख़िदमत में पेश कयूं। हाणे अॼु जंहिं फ़नकार ते गुफ़्तगू कंदासीं उनजे नाले खां अॻु में मां तारुफ़ कराईंदो हलां त हस्ब मामूल असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु आहे। ऐं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो, सभु ख़ैरु आहे? नसीर साहब, गुज़िरियल हफ़्ते हूअं त सॼो प्रोग्राम माशाअल्लाह काफ़ी दोस्तनि हिनखे पसंदि कयो, पर जेका ख़ासि तव्हां आख़िरी जेका शइ ॿुधाई हुई त मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो त साईं हीअ त बाक़ाइदा ईअं लॻो त ॼण तव्हां फिल्म ॾेखारी ऐं आख़िरी थीम जेको फिल्म जी एंड जेका हुई सा अची उन क़बर ते थी ऐं इहो रियल वाक़ियो जेको आहे सो तमामु घटि थींदो आहे ऐं तमामु दोस्तनि हिन शइ खे एप्रिशिएट कयो। पर असांजी हाणे ज़िंदगी आहे, इहे शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि। मौसीक़ी जेका आहे उहा आउं सम्झां थो अॻु में इहो चयो वेंदो हो सर त भई हीअ हिकिड़े ख़ासि घराणे लाइ आहे, ठीकु आहे न, हीअ फलाणा घराणा बाबा इहे कंदा, पर वरी दौर जेकी अॻियां हलियो त असां उहे माण्हू बि नसीर साहब ॾिठा आहिनि पंहिंजी ज़िंदगी में आम ॾिठा जिन कंहिंखां हरू भरू एॾो वधीक सिखियो बि कोन, जिन जो तालुक जेको हो मिटी माइटी सां मौसीक़ी सां हो बि कोन। ठीकु सही, आया चढ़ी विया, हिकिड़ो कलाम ॻायूं, उनमें गायकायूं पढ़नि ऐं उनमें गायक पढ़नि ऐं उन्हनि में सिंध जा काफ़ी जेके आहिनि से गायक अचनि था जिन खे पाण यादि कंदासीं। अॼु जेको उन सां गुफ़्तगू हलंदी, अॼु बि उन इन हवाले सां उन गायक खे यादि कयो वेंदो जंहिंजो मौसीक़ी सां जंहिंजे ख़ानदान जो शायदि एतिरो वधीक तालुक न रहियो, न को के वॾे ख़ान साहब सां सिखियो, न को धागा, न को छा, न को बाजो वॼाइण, न को तर्ज़ूं ठाहिण या छा, बसि ठीकु आहे ऐं कमाल ॻायो। त तव्हांखे दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त अॼु मास्टर मंज़ूर जेको आहे उनजी शख़्सियत ते पाण ॻाल्हाईंदासीं, पर हाणे शुरूआत में छो न मास्टर मंज़ूर जो हिकिड़ो गीत ॾिसूं ॿुधूं था, उनखां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था मास्टर मंज़ूर जो ही नग़्मो।
वेलकम बैक नसीर साहब। हाणे जीअं त मूं अव्हांखे ॿुधायो शुरू में त ही उहे फनकार आहिनि जीअं पाण सरमद सिंधी खे यादि कयोसीं, कैसेट जो ज़िक्र कंदासीं त उन में असां चई सघूं था त मास्टर मंज़ूर जेको आहे उनजो कैसेट सां हिकिड़ो वॾो राब्तो रहियो। जीअं पाण कलाम ॾिठोसीं ऐं वरी इतफ़ाक़ आहे, बल्कि हुस्न इतफ़ाक़ आहे, मूंखे ख़ुशी आहे त उन फनकार सां मिलियो बि आहियां, उन जूं रिकॉर्डिंग्स बि कयूं आहिनि, उन जो रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां जेको वाबस्तगी रही उन ते वक़्तु हली तस्करो कंदासीं। पर आउं पूरे वसूख़ सां थो चवां त जेका नौजवान टही 90 जे ॾहाके में कंहिं न कंहिं मीडिया, कंहिं न कंहिं चैनल तां या कंहिं न कंहिं प्राइवेट या कैसेट कल्चर, उनमें जेको सुरीलो तरीन, हसीन, हर लिहाज़ खां शर्मीलो, स्वभाव में महबूब तबियत, जेकॾहिं मूंखां पुछो न त मास्टर मंज़ूर खे मूंखे ॾिसण ऐं ॿुधण खां पोइ मुंहिंजी इम्प्रेशन छा आहे, त आउं चवां थो बेहद सुरीलो, बेहद शर्मीलो, बेहद क्यूट, लविंग हिकिड़ो जेको नौजवान मूंखे नज़र आयो उहो मास्टर मंज़ूर आहे। ऐं ॿियो त जीअं तव्हां बिल्कुलु दुरुस्त चयो त शाह लतीफ़ जी बि सिट त ॾात न आहे ज़ात ते जो वहे सो लहे, त हिकिड़ो त कुदरत हुनखे कुदरती आवाज़ ॾिनो हुयो। हू जंहिं बि घराणे में पैदा थियो ईअं हर माण्हू खे का न का ॾात हूंदी आहे, सिर्फ़ु हुनखे मौक़ो मिले ऐं हुनजो इज़हार करे ऐं हुनखे एप्रिसिएशन मिले त उनखां पोइ इस्टेब्लिश थींदो वेंदो आहे उहो माण्हू। त असांजो मास्टर मंज़ूर बि ज़ाहिर त नंढपण खां वठी हिकिड़े चइजे त हिकिड़े अहिड़े उत्तर सिंध जे कंबर इलाइक़े सां हुनजो तालुक़ु आहे। ऐं उन ते बि पोइ थो अचां, पहिरीं पाण हुनजे नाले ते था गौर कयूं त हुन पंहिंजो नाले सां मंज़ूर सां मास्टर छो रखी छॾियो। हाणे मास्टर मंज़ूर ते वरी ॻाल्हायूं, पर छो नगमो हिकिड़ो जेको आहे चाहियां थो त ही नौजवाननि जो फनकार आहे, वधि खां वधि नगमा नौजवाननि जा ॾिसनि ॿुधनि, उन खां पोइ हिन मंज़ूर ते पाण ईंदासीं। त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था मास्टर मंज़ूर जो ख़ूबसूरत गीत।
जी मुंहिंजा साईं वापसी कईसीं। नसीर साहब हाणे जेको नगमो हिन अॻ में तव्हां पाण ॾिठो ऐं ॿुधो, तव्हां ॻाल्हि जेका कई पे कंबर खां तव्हां शुरू थिया हो ऐं वरी मास्टर मंज़ूर ते आया हो, त मूं हाणे तव्हांखे रोकियो। हाणे इहो ॿुधायो असांखे, कंबर बचे थो मास्टर मंज़ूर कीअं थियो? पहिरीं त जेको चइबो आहे न त राग भाग आहे, ई उस्ताद मंज़ूर अली खान जा लफ़्ज़ आहिनि न, त राग आहे उहो पोइ भाग जंहिंखे लॻे, भाग मिलंदो त माना हुनखे शुहरत मिलंदी, शुहरत मिलंदी त कुदरत हुनखे झोलियूं भरे हुनखे दौलत सां नवाज़ींदी। त इहे ॿई ॻाल्हियूं त असांजे मंज़ूर सां थियूं ई थियूं। अच्छा, अयाज़ गुल जो शेर ॿुधो जेको हिन सिचुएशन ते आहे त दुख जी न पुॼाणी आहे हर शख़्स कहाणी आहे। त मास्टर मंज़ूर जो जेकॾहिं पाण ज़िंदगीअ जो ऐं हुनजे कुमहले क़त्ल जो जेकॾहिं वेही तस्करो कंदासीं त अयाज़ गुल जो शेर हुन ते पूरो लहंदो त दुख जी न पुॼाणी आहे, हिकिड़ो दुख आहे हुनजे जवानीअ जो असां खां विछड़ी वञण, ऐं हर शख़्स कहाणी आहे त उनजी बि हिकिड़ी कहाणी आहे। अच्छा, ॿियो त जीअं मूं चयो त उस्ताद मंज़ूर अली खान चवंदा त राग भाग आहे जंहिंखे लॻे। मंज़ूर कुदरतन हिकिड़ो इसमें बामुसमी नालो आहे अशरफ, जो तव्हांजो नालो आहे अशरफ आहे त तव्हांखे शरफ ॻाल्हाइण जो तव्हांखे कुदरत ॾेई छॾियो आहे। हुनजो नालो मंज़ूर आहे त कुदरत हुनखे एॾी त को मणिया ॾिनी हुई जो हू नामंज़ूर त थियो ई कोन न। वाह वाह वाह, हू हेतिरी उमिरि खां मुछिन जी सावल ताईं जीअं जीअं ॿाहिरि ईंदो वियो, मक़बूलियत शोहरत ऐं दौलत सभु सभु कुझु मिलंदो वियो, सभु कुझु मिलियो आहे। जेके बि पंहिंजे राग जे बुनियाद ते माला माल थिया आहिनि, माशाल्लाह सिंध जा कई वॾा फनकार आहिनि, नाला वठी असीं इनकम टैक्स वारनि खे दावत नथा ॾियूं, पर जिन खे पंहिंजे मणिया ते माण्हुनि माला माल कयो आहे शोहरत सां दौलत सां, त उन्हनि में असांजो ही मंज़ूर बि आहे। त मूं चवण जो मक़सदु इहो त मंज़ूर जेको आहे उहो नामंज़ूर त थियो ई कोन। जीअं ई आयो मंज़ूर, उस्ताद मंज़ूर अली खान आयो मंज़ूर, मंज़ूर सखीराणी आयो मंज़ूर। अॼु ताईं जेकॾहिं स्टेज ते उस्ताद मंज़ूर अली खान चढ़े, असांजो मंज़ूर सखीराणी चढ़े, मुंहिंजी आख़िरी उमिरि ताईं जेको मूं हुनखे ॾिठो, मास्टर मंज़ूर खे स्टेज ते चढ़े त नामंज़ूर त हो ई कोन न। वाह वाह, लखनि जी तइदाद में क्लैप आहे न, त माना तूं असांखे मंज़ूर आहीं, इहा आहे। हाणे त मास्टर छो थियो, त असल में कंहिं ज़माने में बराबरि रवाज हो त मास्टर चंदुर आहे, मास्टर मोहम्मद इब्राहिम आहे, मास्टर मोहम्मद जुम्मन आहे, इहो पंहिंजे पंहिंजे फन में, मास्टर अयाज़ अली आहे, ठीकु आहे, मशहूर, ठीकु आहे। पर हिते मसइलो इहो हो त मूं ज़ाती तौर खां हुन खां पुछो त तूं मास्टर बाबा छा आहे, तूं त जवान हिकिड़ो ख़ूबसूरत, तोखे त ॾिसण सां सिन्फ़ नाज़ुक बि तड़पे त ॻोठनि ऐं ॿाराड़ियुनि में तूं लंघी त तोखे उताकुनि मां माण्हू झाती पाए ॾिसनि त एॾो सुहिणो जवान वञे पियो। ही मास्टर मंज़ूर जे मुंहिंजी इन हद ताईं हुजत हुई। ठीकु, मूं ॾिठो हुन सां कंहिंसां, उहो ना सत्य साहिब सां गॾिजी आयो आहे। मुंहिंजी हुन सां जेका पहिरीं मुलाक़ात थी आहे उहा ना सत्य साहिब जे हवाले सां थी आहे। अॻिते इहो ज़िक्र करे, इहो सन कहिड़ो आहे साईं? ही 92, 93, 94 इहे साल आहिनि। इहो साल आहे, माना ही जॾहिं तव्हां वटि आयो ना सत्य साहिब गॾु रेड पासे हैदराबाद। जी हा, अञा उन ते अञा अॻिते ईंदुसि। ठीकु आहे, त उहा मुलाक़ात मुंहिंजी छा थी, असां हुनखे छा रिकॉर्ड कयो। ठीकु आहे, त मूं चयो पियो त हुन जॾहिं ॿुधायो त साईं छा आहे त माना उस्ताद मंज़ूर अली खान जो नाले में त मास्टर नथो अची सघे, त हर माण्हू जी इनफरादियत काइम करणु घुर्जे न। साॻिया नाला जेकॾहिं आहिनि त उहे जुदा कीअं नज़र अचणु घुर्जनि। त अॻई फील्ड में ॿ अहिड़ा पॉपुलर तरीन माण्हू वेठा आहिनि, हिकिड़ो आहे उस्ताद खान साहब मंज़ूर अली खान, वरी ॿियो आहे मंज़ूर सखीराणी। हाणे मंज़ूर सखीराणी बि तव्हां मंज़ूर बि हिन पंहिंजे नाले सां मास्टर मंज़ूर जॾहिं चई त असां आहियूं त उनजी हिकिड़ी इनफरादियत थी वई। ॿियो त मंज़ूर त सखीराणी आहे, उस्ताद मंज़ूर अली खान जो नालो पटी पूरी आहे, हुनजी पंहिंजी जेका ज़ात आहे उहा वधा आहे। अच्छा, वधो आहे। हुन ॿुधायो त मास्टर मंज़ूर साईं जेके आहिनि उहे वधो आहिनि, ऐं जॾहिं ही रेडियो ते आयो आहे त उन खां पहिरीं ही पंहिंजी शोहरत जे बुलंदियुनि ते पहुची चुको आहे। ठीकु आहे, इहो माना कंदा तूं पाण। ठीकु आहे, छो हिकिड़ो नगमो ॿुधो, हुन खां पोइ वरी इहा ॻाल्हि तव्हांखे वठंदुसि। दोस्तो, तव्हां असां ॾिसूं था, ॿुधूं था मास्टर मंज़ूर जो ही नगमो, पोइ वरी नसीर साहिब सां ॻाल्हि इते शुरू कराईंदासीं। सिंध जमारू प्यारा खुशहाल रहन ही
दियन मुझा मारू सिंध जा दियन मुझा सागी सिंध जा दियन मुझा मारू सिंध जा दियन मुझा सागी सिंध जा सिंधु दीन धर्म जो दरवा सिंधु प्यार अमन जो घरवा सिंधु दीन धर्म जो दरवा सिंधु प्यार अमन जो घरवा जंहिंमें माण्हू रहन था मोचारा खुशहाल रहन ही सारा अल्लाह साईं पार कथई मुझे सांगिन जी मौला साईं पार कथई मुझे सिंध जी दियन मुझा मारू सिंध जा दियन मुझा सागी सिंध जा दियन मुझा मारू सिंध जा दियन मुझा सागी सिंध जा सांगी मुझा सदा मधुमार इज्जत शान सा जिंदगी गुजार सांगी मुझा सदा मधुमार इज्जत शान सा जिंदगी गुजार इहे लाड़ उतर काठे वारा खुशहाल रहन ही सारा अल्लाह साईं पार कथई मुझे सांगिन जी मौला साईं पार कथई मुझे सिंध जी दियन मुझा मारू सिंध जा दियन मुझा जागी सिंध जा दियन मुझा मारू सिंध जा दियन मुझा सागी सिंध जा कंधो भिटाई तिन सा भलायो घुरे अब्बास मलाहो तो दुआऊं कंधो भिटाई तिन सा भलायो घुरे अब्बास मलाहो तो दुआऊं मुझा दियन ही जी जियारा खुशहाल रहन ही सारा अल्लाह साईं पार कथई मुझे सिंध जी मौला साईं पार कथई मुझे सांगिन जी दियन मुझा मारू सिंध जा दियन मुझा जागी सिंध जा दियन मुझा मारू सिंध जा दियन मुझा सागी सिंध जा मुझे सिंध जा मारू प्यारा खुशहाल रहन ही सारा मुझे सिंध जा मारू प्यारा खुशहाल रहन ही सारा अल्लाह साईं पार कथई मुझे सांगिन जी मौला साईं पार कथई मुझे सिंध जी दियन मुझा मारू सिंध जा दियन मुझा सागी सिंध जा दियन मुझा मारू सिंध जा दियन मुझा जागी सिंध जा वेलकम बैक प्रोग्राम महराण जे रागी असीं वञी ख़िदमत में दोस्तों महराण टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। महराण जे रागी में अॼु असां
मास्टर मंज़ूर जी शख़्सियत ऐं जे फ़न ते गुफ़्तगू करे रहिया आहियूं। नसीर साहिबु उन ते ॻाल्हाए रहियो आहे। ॾिसो हाणे जॾहिं 92-93 ते जीअं ही तव्हां वटि आयो आहे, हिनखे वठी आयो आहे नासिर साहिबु वठी आयो आहे, त उन टाइम में हिन जी जेका शोहरत हुई, शोहरत जे सबबु जेको हो सो स्टेज जे हवाले सां हो या कैसेट जे हवाले सां हो? कैसेट जे हवाले सां हो। अच्छा। जॾहिं मूंखे हिन जे पस मंज़र जी ख़बर पई ऐं मूं हुन जूं कैसेट्स जेके तइदाद में जीअं लफ़्ज़ चइबो आहे न, तइदाद ला तइदाद, छो त उन ते ऐं हिकिड़ो अरबपति, लखपति, करोड़पति, माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह, ही उन हद ताईं पहुतल हो। जॾहिं ही असां सां मिलियो आहे अची, त बेसिकली त जॾहिं मूं हुन जूं कैसेट्स ॾिठियूं, ऐं पहिरीं हुन जो ज़िक्र कंदुसि त हिकिड़ो त मास्टर चंदर हुयो, वरी उन खां पोइ असांजो पैदा थियो साईं सुलेमान शाह, जीअं थोरो प्रिविलेज वरितो अहिड़ी शाइरी ॻाइण जो जंहिंखे अवाम में वॾो हिकिड़ो मक़बूलियत मिले थी। हालांकि जलाल चांडियो बि पंहिंजी जाइ ते आहे, पर सची पुछो त हू जेको सुहिणा पंहिंजी अखियुनि खे झलतूं, ओ भूरल ओ सुहिणल, हिकिड़ी अहिड़ी जेका असांजे रूरल एरिया में आशिक मिज़ाज, जेके ईअं बसि ईअं आशिक ॾिसी वेसंग, हिकिड़ो त कुदरत जी हुनजी पंहिंजी ख़ूबसूरत शख़्सियत जेको मूं हुनखे ॾिठो, थोरो बदन में भरियल आहे, पर उहो बि हुन पोइ हिकिड़े ज़माने में उनजी बि ऑपरेशन करायो, पाण खे स्मार्ट कयो, वरी थोरो डिक्रीज़ थी वियो, सुहिणो थी वियो। त मूं चयो त हीउ जेको मूं हुन जूं कैसेट्स ॾिठियूं जेके लातइदाद अंबारनि में, उन्हनि में हिन जा मक़बूल तरीन कलाम हुआ, सुहिणो हलियो वियो आहे कंबर मां। माना ख़बर पई त ही जेकॾहिं हिन इहो कलाम उते रिलीज़ थियो हूंदो त तव्हां सम्झो था त उत्तर सिंध में जादू ऐं शहदाद कोट, उमरकोट, जेकबाबाद, केतिरा आशिक तड़पिया हूंदा हिकिड़े कलाम जी कैसेट वठण जे लाइ। उहो आशिक मजबूर आहे वांगुरु। तव्हां ॾिसो त हिकिड़ी मार्केट वैल्यू वधी वई हिकिड़े आर्टिस्ट जी, हिकिड़े अहिड़े कलाम ते। त ही अहिड़नि सुहिणनि महबूबनि जा कलाम ॻाए शोहरत जे बुलंदियुनि ते सॼी सिंध खे ॾिसी फतह करे अची चुको हो। हाणे हिनखे जॾहिं ही इलेक्ट्रॉनिक जा प्राइवेट चैनल जॾहिं साम्हूं आया अशरफ, त पोइ तव्हांखे ख़बर आहे त ज़ाहिर आहे त असांजे पहिरियां अवाली चैनल माशाअल्लाह इहे सभई आहिनि, सभिनी जो हाणे पंहिंजो अलाह जो करम आहे त पाण नालो आहे। त हू जीअं चैनल तव्हां इंट्रोड्यूस थियो ऐं हुनजी वीडियो ॾिठी त बिलीव कयो अशरफ, माना लॻे थो त आऊं बि जहिड़ो हुनखे मूं ॾिठो त माना मूंखे बि हुनजो उदास आवाज़। ही क्लिफ्टन एरिया आहे का जिते हिनजो पिक्चराइज़ आहे, हर जाइ पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। त इहो जीअं चइजे न हिकिड़ो हिकिड़ो को बि कॾहिं कॾहिं फिल्मूं हिकिड़े डायलॉग ते हिट थींदियूं आहिनि। मुर्तज़ा मजबूर माशाअल्लाह फिल्मी माण्हू ने ख़बर आहे त कहां से लाई हो झुमके, किसने दिए झुमके, या हिकिड़े फिल्म जे ख़ूबसूरत नग़मे ते फिल्म हली वेंदी आहे, सॼी जी सॼी हिट सुपर हिट थींदी आहे। त ही छोकिरो जेको आहे असांजो जवान सुहिणो, इहो इन हिकिड़े नग़मे ते ऐं उहो हुन जेके सुहिणनि जा, आशिकनि जा, तड़प जा ऐं थोरो रूरल स्टाइल जा जेके कलाम उन्हनि मां निकिरी हिकिड़ो संजीदा ऐं सोबर कंहिंजी बि रहनुमाई में उन ॻायो। त उनखे ॾिसण खां पोइ मूंखे ख़्यालु थियो त हेॾो ई महबूब छोकिरो आहे, इनखे मीडिया ते जॾहिं हू इलेक्ट्रॉनिक चैनल्स ते नज़र अचे पियो त इनखे असांजे रेडियो ते बि अचणु घुरिजे। त पोइ नाज़ सहतो साहिब जे अप्रोच सां ख़बर पई त कासमाबाद में ही शहदाद कोट या मुकम्बर मां मूं ॿुधायो उतां आया आहिनि। त मूंखे ख़बर पई त ही उन वक़्त ताईं हिन जूं सभई कैसेट्स जेके आहिनि अची चुकियूं आहिनि, ऐं वरी हुन जो जेके इहो चैनल्स ते हिन जो जेको फेस वैल्यू बची वई हली। मूं त हुनखे पहिरीं उन ते ई ॾिठो, पोइ मुंहिंजी रूबरू मुलाक़ात थी त ख़बर पई त हेॾा शाह लतीफ़ कॉलोनी आहे या कासमाबाद जेका एरिया आहे उते अची हुन पंहिंजो ठाहियो आहे। ऐं मूंखे हू पंहिंजे घर ते वठी बि हलियो जिते हुन ठाहियो। उते ख़बर पई त हुनजो चाचो आहे ग़ालिबन, ॾिसो आऊं थोरो वक़्तु थी वियो भुलिजां पियो, हुनजो नालो मोर आहे जेको हारमोनियम वॼाए पियो। त ख़बर पई त मास्टर मंज़ूर जूं अहिड़ियूं हसीन खां हसीन तर्ज़ूं हिकु शाइर खे उगाए पियो जेके कैसेट कल्चर जा शाइर आहिनि, शाह लतीफ़ खां शेख अयाज़ खां इमदाद हुसैनीअ ताईं, नए खां नए अली दोस्त आजिज़ ताईं, इसाक़ समेजे ताईं, इन्हनि सभिनी शाइरनि खे कुझु असां रिकॉर्ड कयो, कुझु त हू पंहिंजो करे आयो। त तर्ज़ूं घणो करे असां उस्ताद नियाज़ खां, फिरोज़ गुल खां कोन ठारायूं, उनजो मोर उनजो हारमोनियम ते ख़बर पई त या हुनजो बुज़ुर्ग आहे, चाचो आहे, वालिद बुज़ुर्गवार आहे, उहो बि हुनजे लाइ सॼो कमु करे। ठीकु, हाणे अञा बि गुफ़्तगू अॻिते कंदासीं त छो न मास्टर मंज़ूर जो
तव्हां असां जेके ॾिसंदड़ आहिनि उहे नगमो चाहींदा ॾिसंदा ॿुधंदा त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था मास्टर मंज़ूर जो ॻायल ही ख़ूबसूरत नगमो।
जी साईं, नसीर साहब हाणे जे तव्हां ॻाल्हि कई पे चैनल्स जे हवाले सां, जी हाँ, त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई रसूल अली साहब जी। उन चयो त जंहिं टाइम ते असांजा शहनशाह रागी हुआ उन टाइम ते चैनल कोन हुआ, हाँ, ऐं जंहिं टाइम ते वरी चैनल आहिनि त उन जेके से माना वक़्त जा या उन पाए जा जेके से चैनल वटि उहे माण्हू न पहुची सघिया त सही। इहो त हिकिड़ो सवाल आहे, इहो त तव्हां कयो त हाणे बरमला इहो चवणो पियो पाण खे त मास्टर मंज़ूर को ओचितो दरियाफ़्त कान हुई, ठीकु आहे न, जीअं मूंखे इहो ज़हन में हो, पर जीअं त तव्हां हींअर ज़िक्र कयो त हुन जे चाचो या हुन जो मामू या हुन को बुज़ुर्ग, ठीकु आहे न, जंहिंखे हारमोनियम वॼाइण अचे थो, जेको तर्ज़ूं ठाहे पियो, ऐं सम्झां थो त उन जी आङुर झले हिन राग जा गुर पेच त सिखिया हूंदा न। जी हाँ, जी हाँ, जी हाँ, जी जी। ऐं छाकाणि त हीउ जंहिं पस मंज़र में आयो आहे त यकीनन जंहिं एरिया मां अचे पियो, असीं वसूक सां चऊं था त लयकारी या हारमोनियम या तबलो या ढोलक जेका मूं हिन जो जेका क्लब हुन अची कासमाबाद में क़ाइमु कई हुई, उते हर शइ मौजूदु हुई ऐं हिन जा ख़ानदान जा वॼाइण वारा उते मौजूदु आहिनि। जी हा, जी हा, हीउ जेको पंहिंजी महफ़िल कंदो हो त ॿिया त खणंदो हूंदो साज़िंदा कुझु ॿिया, पर बेसिकली हिन जा साज़कार पंहिंजे ई फैमिलीअ जा पंहिंजनि ई फर्दनि सां गॾिजी हिन जो सभु कुझु हूंदो हुयो। अरेंजमेंट सॼो बि मास्टर मंज़ूर जो हूंदो। ॿियो मास्टर मंज़ूर में अशरफ हिकिड़ा ॾाढा रागी आहिनि, हिकिड़ा त इल्म अदब ऐं दोस्तनि शाइरनि साफ़िन खां परे रहनि था न, पर कुझु अहिड़ा अथव जेके मिसाल सादिक फ़क़ीर आहे, शफ़ी फ़क़ीर आहे, हाणे रजब फ़क़ीर आहे, माशाल्लाह रफ़ीक फ़क़ीर आहे, तव्हां ॾिसंदो त ज़ुल्फ़िकार मज़हर हुसैन आहे। हीउ हिकिड़ो एॾो शऊर आहे त उन्हनि खे दूर दूर न आहे रहणो, पढ़ियल लिखियल ऐं हिकिड़े सुठे संजीदा सोबर क्लास सां गॾिजी उथणो वेहणो आहे, उन्हनि मां सिखणो आहे त उन में हैरत अंगेज़ जेका मास्टर मंज़ूर में मूं ॾिठो, हूअं त शर्मीलो आहे, तव्हांखे ॿुधायां थो त हिकिड़ो मजज़ूब या जीअं चइजे त हिजाब वारो हूंदो हो, पर ॾाढो एॾी प्यार सां ॻाल्हाईंदो हो। ऐं अलाए हिन गुलशन जे बहारनि खे कंहिंजी नज़र लॻी वई जो कुमालो हुनजो क़त्ल थी वियो आहे, उहो हिकिड़ो दर्दनाक आहे, छाकाणि त हुनखे ज़िंदगीअ सां एॾो प्यार हुयो जो हू थोरो मूं ॿुधायो त थोरो बल्कि थी वियो, त छाकाणि त हू जवाननि जो पसंदीदा गायक हुयो ऐं महफ़िलुनि में जान हुयो, त हुन वञी पंहिंजे ऑपरेट करे पंहिंजी चर्बीअ खे वग़ैरह कढाए वरी पंहिंजे पाण खे स्लिम करे पेश कयो। त इनखे इन मां अंदाज़ो लॻे थो न त हुनखे पंहिंजी ज़िंदगी सां केतिरो प्यार हो ऐं केतिरा दुश्मन आहिनि जेके हुनजी घात में हुया, जिन कामयाब थिया ऐं हुनखे हिकिड़ी फजर जो आधी राति जो की महफ़िल मां मोटियो ऐं हुनजो मर्डर थी वियो, हलियो, उहो असांखां जुदा थी वियो। अहिड़ा कुझु वाक़िया थियल आहिनि सिंध में जेके असांजे फनकार असांखां ईअं जुदा थिया आहिनि। पर हाणे जेकॾहिं सवाल थो पैदा थिए त हुन पंहिंजे हमअसरनि में हुनजी इनफरादियत छा आहे। अहमद मुग़ल बि मैदान में लही लथो पियो आहे, ज़ुल्फ़िकार मज़हर आहे, हेॾा सादिक फ़क़ीर आहे, हेॾा शफ़ी फ़क़ीर आहे, पर ॾिसो न माण्हू मुमताज़ लाशारी आहे, पर मंज़ूर सखीरानी त टॉप ते बीठो आहे पंहिंजो ज़बरदस्त। पर आउं चवां थो त का हिन जी क्वालिटी जेका हुई न, उहा आवाज़ हिन जो हेतिरो हो पर सोन हो, ऐं उन आवाज़ में सुरी लाइप जी चइजे न त उर्दू में कुट 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 के भरी वई आहे। वरी कमाल आहे, उहो छोकिरो जेकॾहिं ॻाल्हाईंदो आम गुफ़्तगू जेका हिजाब वारी गुफ़्तगू कंदो, उहा बि हुनजी ॾाढी सुरीली हूंदी हुई, ऐं ॾाढे हिजाब जे ऐं एहतराम जे दायरे में मास्टर मंज़ूर जो कंदो। त आउं सम्झां थो त हुनजी जेको मक़बूलियत जो राज़ हुनजी पंहिंजी संजीदा तबियत, सोबर शख़्सियत, ऐं पोइ हूअं त कैसेट कल्चर में त उहो जेको कुझु ॻाए आयो उहा त उन सिंध जे उन रूरल एरिया जी नुमाइंदगी हुई, पर जॾहिं हू शहर में आयो ऐं इंतहाई बावकार चैनल सां हुनजी जेका वाबस्तगी थी वई, त पोइ हुनजी जेका सिलेक्शन आहे न उहा हुन ख़तम कई। अच्छा, उहा जेका हू कैसेट कल्चर में जेका ॻाईंदो आयो, उन खां हुन यकसर अलहदगी अख़्तियार कई ऐं हुन चाहियो त हू उन्हनि जो न हिकिड़े पढ़ियल लिखियल यूनिवर्सिटियूं जेके कॉलेज आहिनि, प्रोफेसर आहिनि, अदीब आहिनि, राइटर आहिनि, शाइर आहिनि, त उन जे मुताबिक़ अचे ऐं उनजो सबूत हुनजो इहो ई कलाम हो जंहिंजी वजह जे करे हू अदबी महफ़िलुनि में, मुशाइरनि जे सकाफ़ती महफ़िलुनि में, मचक कचहरियुनि जी
जीअं ॿिया फनकार जान हूंदा हुआ ईअं असांजो मास्टर मंज़ूर बि उनजी जान हो। ठीकु नसीर साहब, तमामु सुठो तव्हां असांखे ॿुधायो। अञा पोइ ॿ टे ॻाल्हियूं आहिनि मां तव्हांखां पुछंदुसि त दोस्तो तव्हां असां नसीर साहब गॾिजी ॾिसूं ॿुधूं था मास्टर मंज़ूर जो ॻायल ही ख़ूबसूरत नग़्मो।
वेलकम बैक दोस्तों। प्रोग्राम महरान जा रागी असीं उनजी ख़िदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। महरान जे रागी में अॼु असां मास्टर मंज़ूर जी शख़्सियत ऐं उनजे फ़न ते गुफ़्तगू करे रहिया आहियूं। ॾिसो जॾहिं तव्हां वटि आयो हुई जेको असां मरहूम मास्टर मंज़ूर आयो त तव्हां इन जा केतिरा कलाम रिकॉर्ड कया? अशरफ माना घणा त कोन्हनि पर 5-6 कलाम ज़रूर आहिनि जेके मिसाल तौर ते मूं मास्टर मंज़ूर खे रिकॉर्ड कयो त इमदाद हुसैनी साईं, अली दोस्त आजिज़ ॾाढो सुठो ख़ूबसूरत शाइर आहे, इसाक समीजो साहब जेको माशाअल्लाह इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी डायरेक्टर बि रहियो आहे, गॾोगॾु हिन वक़्तु उहो असांजे सिंधी यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे जो हेड आहे। त उन जा कलाम आहिनि जेके मूं हुन जे आवाज़ में रिकॉर्ड कया आहिनि ऐं बेहद सुरीला सुठा ऐं महबूब कलाम आहिनि जेके मां ॿुधजनि था त माना ॻाल्हि दिलि खे वणे थी। त ही जेको अहम गुण आहिनि उहो हिन जे कलामनि जो तव्हां ॾिसंदो त हिकिड़ा माण्हू जेके आहिनि उहे कलवाड़ो आहे मिसाल तौर अशरफ, या सूफ़ी कलाम में सुंग आहे, तव्हां ॾिसो न उन्हनि जी, पर हिन जो इहो स्टाइल कोन हो, ही इंतहाई सोबर। जीअं असीं फिरोज़ गुल जी ॻाल्हि कंदासीं तव्हांजे तस्वुर में फिरोज़ गुल अचण सां सुठा सुठा सोबर कलाम ईंदा जंहिंजी लय जो दादरो आहे, कारवो आहे ऐं कलवाड़ो घटि। जीअं इवन असांजा ॿिया जेके सभु फनकार आहिनि, वहीद अली खां वठी यूसुफ कलवाड़ा बि ॻाइनि पिया, गज़ल बि ॻाइनि पिया, पर जेकॾहिं तव्हां मास्टर मंज़ूर जो मूंखां पुछंदो त मूं ऑन द होल जेके बि हुन जा कलाम ॿुधा आहिनि उन में हुन सोबर ऐं तमामु सॉफ्ट, नरम, कोमल, मुलायम, महबूबियत, माशूकियत ऐं हुनजी शख़्सियत में बि इहा ॻाल्हि हुई ऐं हुनजी गायकीअ में बि मूंखे मास्टर मंज़ूर जो इहो ई गुण नज़र ईंदो हो। ठीकु आहे। अच्छा नज़र हाणे एज़ ए प्रोड्यूसर माना त तव्हां वेहंदा आहियो त हिकिड़ा ॿुधण वारा हूंदा आहिनि कन, हिकिड़ा त तव्हां ॿुधो बि पिया ऐं ॾिसो पिया ऐं टी शइ आहे त हिकिड़ो प्रोड्यूसर कंसीव करे पियो त हिनखे कहिड़े माना जेको आहे सो कारे जो फनकार आहे या कहिड़ी हिनखे कहिड़ी जाइ ते रखिजे, ए में रखिजे, बी में रखिजे, सी में रखिजे, ठीकु आहे न, उहो हूंदो आहे न। तव्हां सां हिनखे एज़ ए आर्टिस्टनि में तव्हां हिनखे कीअं महसूसु कयो, कहिड़े पाए जो आर्टिस्ट? सुरीलो एतिरो आहे जो इहे बी या सी जो कोन्हे, ए जो बि कोन्हे, डबल ए कैटेगरी जो आर्टिस्ट आहे। उहो एतिरो गले जो सुरीलो हो जो मूं तव्हांखे चयो त हुनजो गलो एतिरो आहे, सोन आहे। ॿियो हुनजो गलो अशरफ ऐं तव्हांखे ॿुधायां थो त या त प्लेबैक सिंगिंग अगरि असांजी फिल्म इंडस्ट्री हुजे त मास्टर मंज़ूर बेस्ट प्लेबैक सिंगर थियणु घुरिजे। हा इलाही असांजा सिंध जा जेके फनकार ॻाइनि था न, ऐं नाला हाणे जिन जा वठी आया आहियां उन्हनि खे सम्झो, उहे असांजा बेस्ट प्लेबैक सिंगर नथा थी सघनि। उहे छा था ॻाए सघनि? उहे महफ़िल में खुलो काफ़ी कलाम ॻाए सघनि था। ही जेको आहे थोरो बंदि स्टूडियो या हिकिड़े महदूद जेका आहे, ॾिसो न क्वालिटी। मिसाल तव्हां मूंखां पुछंदो त आउं समीना कंवल जे लाइ ईअं चवंदुसि, पर फौजिया सुमरे खे मैदान में बिहारे छॾियो न, पर समीना खे ऐं महनाज़ जे लाइ चवंदुसि त इहा जेकर काश ही झिरके जहिड़ा ख़ूबसूरत आवाज़ आहिनि, स्टूडियो में बि प्लेबैक सिंगिंग कंदा आहिनि, गीत जीअं मोहरा चना साहिब जो ऐं नालो वठंदुसि। हाणे इहे ई मर्दनि में जेकॾहिं आउं वेंदुसि त उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो शागिर्द मोहम्मद यूसुफ प्लेबैक सुठो सिंगर, मंज़ूर सखीरानी सुठो प्लेबैक सिंगर, पीटीवी जी कंपोज़िशन हुजे या फिल्म जी कंपोज़िशन हुजे, आंगुरियुनि ते ॻण जेतिरा आहिनि जिन खे असीं कंपोज़्ड गायकी जे लाइ मौज़ून तरीन सम्झूं था। त ही तर्ज़ूं जेके बि असांजे मास्टर मंज़ूर ॻायूं आहिनि न अशरफ, उहे कोई ठा धोणे वारियूं कोन्हनि, माना जिन में ॿोल बि पिया हुजनि, कलाम बि पिया हलनि, कंपोज़िशन्स आहिनि ऐं वरी वेस्टर्न म्यूज़िक सां हुनजो आवाज़ ॾाढो मैच कंदो हुयो। उन में त हुनजो आवाज़ जो अंदाज़ या हुनजो कंपोज़िशन्स पंहिंजो दुआतिशा दुबाला लॻंदियूं हुयूं। हाणे आउं सॼी ॻाल्हि खे समब कयां त मास्टर मंज़ूर जेको आवाज़ आहे उहो कंपोज़िशन्स जे लाइ मौसीकार जेके कलामनि जूं तर्ज़ूं ठाहींदा आहिनि न, ऐं वरी हुन में इंटरवेल पीस या हुनजी स्टार्ट वरी बार पीस, उन में हुनजो जेको आवाज़ आहे न निखरी ऐं गुलाब जो गुल थी ॿाहिरि ईंदो हो। त आउं इन करे चवां थो त हू हिकिड़े प्लेबैक सिंगर वारो, जीअं तव्हां मोहम्मद रफ़ीअ खे ॾिसो, किशोर कुमार खे ॾिसो, सैगल खे ॾिसो, असांजे मोहम्मद रफ़ीअ खे ॾिसो, मना डे खे ॾिसो, कंपोज़िशन्स तव्हां हुननि खां ॻाराईंदो न त उहे आलिशान ॻाईंदा। त हिन पंहिंजे दौर में जेकियूं बि कैसेट्स ॻायूं आहिनि न, उहे कंपोज़्ड आइटम्स वधीक आहिनि, जंहिंजो मिसाल पाण ॾिसी चुका असांजा ॾिसंदड़, जंहिंमें असां हर जाइ पिरी हर महफ़िल में, त हुनजे हर कलामनि जी नोयत इहा ई हुई जेका हिन जो आइडियल जेको जेकॾहिं चइजे त बाबा
मंज़ूर जी गायकी जो अंदाज़ छा हो, सॉफ्ट प्लेबैक सिंगर वांगुरु कंपोज्ड, त उन जो नंबर 1 मिसाल ॾिबो त बाबा हू कीअं गाईंदो हो, त उन जो मिसाल उहो ई आहे हर जाइ पिरी हर महफ़िल में। हुन जी सॼी गायकी उन जी शेडो वारी आहे ऐं इन करे चइबो त हू स्टाइल पंहिंजे स्टाइल जे ॻाइण वारो हुयो। जीअं हिकिड़ा माण्हू छुरियो ॻाइनि पिया कख़बर ई कान पवंदी, पर ही जेकॾहिं तव्हां अखियूं पूरे जेकॾहिं मास्टर मंज़ूर जो आवाज़ ॿुधो न त तव्हां चवंदो त ही मास्टर मंज़ूर आहे। त इहा हुनजी शनाख़्त हुई जीअं हुनखे हुनजी आवाज़ हुनखे ॾियारे छॾी हुई।
बरमला ॾुख बि थिए थो ऐं जेका ॻाल्हि असां शुरू में कई त सिंध जा असांजा कुझु अहिड़ा फनकार टे चारि अहिड़ा आया जीअं अला ॾिनो ख़ासि के लिए आहे रहमान मुग़ल आहे सरमद सिद्दीकी ठीकु आहे न ऐं जेको आहे सो हादिक फ़क़ीर आहे ऐं साईं खे चवां आहे मुरीद अब्बास आहे इहे चंद ॿिया बि हूंदा इहे माना इहे जल्दी आया ऐं जल्दी विया त लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत यादि थो अचे मूंखे त कच्छे काछोटी नांगन ॿधी नीअ जी जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी उन्हनि जी चोटी पूरब थी पधरी त असां दुआ ई करे सघूं था निसाब अलाह ताला पंहिंजे जवार रहमत में हिननि फनकारनि खे जेको आहे सो जाइ ॾे हिननि लखे करोड़े माण्हुनि जी दिलि खे ख़ुशि कयो आहे ऐं लाज़मन यकीनन तव्हां असां ऐं जेके ॿुधंदड़ आहिनि उहे दुआ कंदा हूंदा त दोस्तो ही हो असांजो अॼोको प्रोग्राम महिराण जा रागी जंहिंमें असां मास्टर मंज़ूर खे यादि कयो उनजे फन ते उनजी शख़्सियत ते ॻाल्हि ॿोल कईसीं असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीम मिर्ज़ा ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त साथ सलामत।